बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आबादगार दोस्तों, हिकिड़ी नंढड़ी ॻाल्हि तव्हांखे सम्झाइण जी कोशिशि कंदासीं। थोरी स्टडी बि न कई आहे, पर हाणे सुबुह सुबुह जो टाइम हुयो, वीडियो बि लाज़मी रखणी हुई, छो जो आबादगारनि जा क्वेश्चन असांजे अची विया हुया, त इन हिसाब सां हाणे कणिक में जेको ॿूर निकिरंदो आहे, जेको मतिलबु पॉलिनेशन या फर्टिलाइज़ेशन खां पोइ जेका दाणा निकिरंदा आहिनि, पोलन ग्रेन्स उन्हनि खे चवंदा आहियूं, नर जुज़ा उन्हनि खे चवंदा आहियूं। ठीकु आहे, हीअ तव्हांखे संग में ॾिसण में ईंदा हूंदा। मां कोशिशि कयां थो त तव्हांखे जेको आहे वाज़े तौर ते इन्हनि खे ॾेखारण जी कोशिशि कयां। बिल्कुलु इन्हनि खे तव्हां ॾिसो। हाणे इहे जॾहिं ॿाहिरि अची विया आहिनि न, तव्हां यादि करे छॾियो, जॾहिं इन्हनि खे उस लॻे, मींहुं लॻे, हवा लॻे, किरी पवनि, इते ई बीठा हुजनि, इहे पंहिंजे कंहिं कम जा कोन्हनि। ठीकु आहे, हिकिड़ो दफ़ो तव्हांखे वरी ॾेखारण ऐं सम्झाइण जी कोशिशि कयूं था। जॾहिं ही पोलन ग्रेन्स फर्टिलाइज़ेशन या पॉलिनेशन करे लॻ जो अमल करे ॿाहिरि अची विया, त इहे हाणे असांजे कंहिं कम जा कोन्हनि। इन्हनि खे उस लॻे, हवा लॻे, पाणी लॻे, पखी खाइनि, इन्हनि जो को नुक़सानु कोन्हे को। असांजो कणिक जो जेको ही संग आहे, इन संग में छा थींदो आहे, इन में संग में जेको पॉलिनेशन जो टाइप हूंदो आहे, जेको पॉलिनेशन जो क़िस्म आहे, उहो थींदो आहे क्लेस्टोगेमिस। मतिलबु असांजो प्लांट जा जेके फ्लोरेट्स आहिनि, उहे खुलंदा ई न आहिनि। हाणे हीउ हिकिड़ो फ्लोरेट असां चइबो। ठीकु आहे, इन फ्लोरेट जे अंदरि नर ऐं मादी जुज़ा हूंदा आहिनि। उहे नर ऐं मादी जुज़ा सेल्फ पॉलिनेशन कंदा आहिनि। ठीकु आहे, उते जो उते मतिलबु लॻ जो अमल करे इहे दाणा जेको ॿूर आहे, इहो निकिरंदो आहे। इहो ॿूर असांजे कंहिं कम जो कोन्हे को। आबादगार दोस्त इहा ॻाल्हि वाज़े करे छॾनि, जेकॾहिं हीअ ॿूर हीअं छाणियूं था, किरी पियो, असांजे कंहिं कम जो कोन्हे को। पर असांखे नुक़सानु कॾहिं थींदो, इन्हनि जे किरण सां, इन्हनि खे पखी खाइनि, इन्हनि खे हवा लॻे, इन्हनि खे उस लॻे, इन्हनि खे पाणी लॻे, नुक़सानु कोन्हे को। पर नुक़सानु कहिड़ो आहे, जॾहिं हीअ असांजो संग हीअं थी वेंदो, हीअं थियो त असांजो संग जो नुक़सानु थी वियो। अॻिते मतिलबु असांजो जेको आहे खाद खुराक न वेंदी। हीअ संग असांजो जॾहिं टुटी पवंदो न, खाद खुराक न वेंदी। पर हिन जा ॿूर किरी पिया, हाणे हिन जो नुक़सानु कोन्हे को। दाणे वारे ठहण वारो अमल असांजो थी वियो। हाणे जेके असांजो पोटाश आहे, सल्फर आहे, यूरिया आहे, जेतिरो असांजो फ्लैग लीफ जेकॾहिं मिसाल वेकिरो हूंदो, जेतिरो असांजो फ्लैग लीफ वॾो हूंदो, साओ हूंदो, उहो इन दाणे खे ताक़त ॾियारींदो। पोटाश, ज़िंक, सल्फर, बोरान, मैग्नीशियम सभु इन दाणे ते पुॼाए करे असांजे दाणे खे ताक़तवर कंदो। पर जेकॾहिं मिसाल ॿूर जी ॻाल्हि कयूं था, त इहा ॻाल्हि वाज़े करे छॾियो त इहो ॿूर जॾहिं असांजे हिन संग खां ॿाहिरि निकिरी अचे थो, इहो असांजे कंहिं कम जो कोन्हे को। असांखे ज़रूरत ई कोन्हे हिन जी। ठीकु आहे, पॉलिनेशन जो अमल थी वियो, लॻ जो अमल थी वियो, दाणे ठहण जो अमल थी वियो, फर्टिलाइज़ेशन थी वई, ज़ाइगोट ऐं स्टेगमा जेके शयूं आहिनि पूरियूं थी वियूं, हर शइ अमल पूरो थी वियो। हाणे असांजो ॿूटो इंशाअल्लाह ताला इहो दाणो ठहंदो। हाणे जेकॾहिं ॿूटे खे हेठां खाद खुराक न मिलंदी, सफ़ा ख़ुश्की थी वेंदी, कलराटी ज़मीन हूंदी, या टेम्परेचर वधीक पइजी वेंदो, त दाणे ते असरु थी सघे थो। हिन ॿूर ते असरु न थींदो, ॿूर असांजे कम जो कोन्हे को। टेम्परेचर वधीक थी वेंदो त दाणे ते असरु थी वेंदो। पर जेकॾहिं टेम्परेचर नॉर्मल हूंदो, जेका कणिक जे लाइ रिक्वायर्ड आहे, उहो हूंदो, त इंशाअल्लाह ताला पाण खे बहितरु थींदो। चवण जो मक़सदु इहो आहे त हीअ ॿूर जे टाइम ते असां जेकॾहिं तव्हां मिसाल पोटाश जो स्प्रे कंदो, त स्प्रे जो नुक़सानु कोन्हे को, पर एतिरो फ़ाइदो कोन्हे जेतिरो इहो हिन पोज़ीशन में हुजे हा। मां कोशिशि कयां थो तव्हांखे हिकिड़ो संग जेको आहे ॾेढे वारो ॾेखारियां थो। हीअ थोरो साइड मथे आहे, त इन जे करे हिते जेको आहे हेडिंग जेका आहे जल्दी निकिरी आई आहे। ठीकु आहे, मां कोशिशि कयां थो हिकिड़ो को संग तव्हांखे अहिड़ो ॾेखारियां जेको असांजो बिल्कुलु फुल ॾेढे में हुजे। हा, ही तक़रीबन फुल ॾेढे में आहे असांजो संग। ठीकु आहे, हीअ ॾिसो, उहो हीअ असांजो संग जेको आहे फुल ॾेढे में आहे। इन ते असां जेकॾहिं पोटाश वग़ैरह जो स्प्रे कंदासीं, इन जो पाण खे घणो फ़ाइदो थींदो। तव्हां सभिनी वॾी महिरबानी। उमेदु आहे वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। पसंदि अचे त लाइक एंड शेयर ज़रूरु कजो। थैंक यू सो मच। सवाल बि पुछंदा कयो, महिरबानी।